सही रात चोरी ताला नहीं आया दुकान चोरी थी या तकरीबन 70-80 कटो अन्न जो हुयो ऐं लख रुपया कैश भी कूलर आहे सोलर प्लेट आहे पखा वट एॾी असां ज़ुल्म थियो माना हिते माना को पुलिस का बि असांखे माना हमदर्दी हिनमहिल ताईं न कई आहे जे पुलिस खे फ़ोन था कयो जे असांजी हद न आहे सेठा खे फ़ोन कयो जे असांजी हद न आहे ठहरी फ़ोन कयो जे असांजी हद न आहे बाक़ी चवंदा बोधर ई हद आहे बोधर असां फ़ोन न कयो आहे ख़ैरपुर सिविल अपील एस पी अपील आहे साईं असां इंसाफ़ कयो वञे असां ज़ुल्म थियो आहे नाजाइज़ तकरीबन 70-80 कटो असां 1.5 मण कटो बनायो 17 किलो 80 किलो कटो हिकु में आहे हाणे तुरियल असां कोन कल्ह वठी रखियोसीं सुबुह हाणे लख रुपया चेक पास करायासीं मां सुबुह माण्हू खे कैश ॾिनी ग्राहकनि खे उहे हिनमहिल थाना भॼा पिया बीठा हूंदा फोटूं किथां अॻियां ताला भॻा शटर जा ताला भॼा ताला हा ठीकु आहे तव्हां पुलिस हद ई पुलिस खे इतला ॾिनो आहे ठरी बि इतला ॾिनी आहे सठा जो इतला ॾिनो आहे ॿई न पुलिस का बि कंहिं तव्हां न कयो पुलिस काई तावल नथी करे सच्चे असांजी हद न आहे चवंदा अञा ताईं का पुलिस पहुती बि न आहे न पहुची बि न आहे का बि ठीकु आहे